सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सब खां पहिरीं मां सिंध टीवी जे 16वीं सालगिरह ते डॉक्टर अब्दुल करीम साहब ऐं अजीत कुमार साहब खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं तमामु सिंध टीवी जा जेके बि वर्कर्स आहिनि उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां मुबारकबाद हुजे। ऐं सिंध टीवी जॾहिं खां असां हिते आया आहियूं सिंध टीवी जा प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं। कोशिशि करे जेको फ्री टाइम हूंदो आहे सिंधी प्रोग्राम पाण ॾिसंदा आहियूं, पंहिंजे ॿारनि खे बि ॾेखारींदा आहियूं त असांजो जेको सिंधी कल्चर आहे उहो ॿारनि ताईं उहो क़ाइमु हुजे। ऐं सिंध टीवी जा काफ़ी सुठा प्रोग्राम हूंदा आहिनि जेके असांजी सकाफ़त खे उजागर कनि था। ऐं ख़ासि तरह मां न्यूज़ जेकी आहे सिंध टीवी जी न्यूज़ उहा असांजी लोकल न्यूज़ तमामु सुठियूं ख़बरूं ईंदियूं आहिनि उहा असांखे तक़रीबन लाइव न्यूज़ जेकी आहे उहा बि मां तक़रीबन कोशिशि करे ॾिसंदा आहियूं, हर रोज़ु कोशिशि कंदा आहियूं ॾिसंदा आहियूं।